अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ जी साहब मां आहियां रहीम बख्श पंवर। सबका पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। नाज़रीन, मलीर जे ॻोठ हाशिम जोखियो जे रहवासियुनि जो कब्रिस्तान ते मुबैना बासर सियासी अॻवाननि जे कब्ज़े ऐं एसएचओ मेमन ॻोठ तरफ़ां ॻोठाणनि ते बेरहमाने तशद्दुद ख़िलाफ़ ॻोठ खां प्रेस क्लब ताईं पैदल मार्च करे धरणो हयो। इन मौक़े ते ॻाल्हाईंदे साजिद जोखियो, लाला इमरान ऐं ॿियनि चयो त पीपी मलीर ज़िले जे क़ाइम मक़ाम सदर अदील अख्तर शेख पंहिंजे गुजर फार्म क़ाइमु करण खां पोइ असांजे ॻोठ जे कब्रिस्तान ते कब्ज़ो करणु चाहे थो। केस कब्ज़े खां रोकियो वियो त उन बेगुनाह ॿिनि पोइतनि खे कूड़े केस में गिरफ़्तार कराए तशद्दुद करायो। हिननि बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं पार्टी जे आला क़यादत खां फौरी नोटिस वठी अदील शेख खे उहिदे ऐं एसएचओ खे बरतरफ़ करण जो मुतालबो कयो। कोर्ट डिजी वेझो मिठण फ़कीर में एसएसपी सिटी अब्दुल्ला लाखेर जी अॻवानी में 5 थाणनि जी पुलिस जी वॾनि अटालनि सां पोरियत जे घर ते मुबैना चढ़ाई करे हिकु औरत खे गिरफ़्तार करे वरितो। इन मौक़े ते पुलिस चढ़ाई ख़िलाफ़ एहतिजाज कंदे घर मालिक पोरियत रसूल बख्श कांदड़ो, मसमात मेनाज़ बेगम, मोहम्मद मिठल ऐं ॿियनि एहतियात कंदे चयो त पुलिस बिला जवाज़ घर ते चढ़ाई करे चादर ऐं चौदीवारी पामाल करे घर मथां राति जी ऊंदाई में दाख़िल थी। घर वारी शमीम खे खंबे खणी वई आहे ऐं घर भातियुनि खे निंड में उथारे सख़्तु तशद्दुद कयो ऐं घर में पियल कीमती सामान पिणु पुलिस खणी वई आहे। इन मौक़े ते पोरियत वधीक चयो त कुझु साल अॻु मुंहिंजे वालिद लीमो कांदड़ो खे बि पुलिस बिला जवाज़ कूड़नि केसनि में फासाए क़तल कराए छॾियो हो ऐं हाणे मूंखे बि मारणु चाहे थी। इन वधीक चयो त पुलिस मुंहिंजे घर में पियल अलो तलो वारे वई आहे। मुंहिंजी वस वारनि खां अपील आहे त साफ़ शिफ़ाफ़ इंक्वायरी कराए इंसाफ़ फराहम कयो वञे ऐं खयल सामान वापसि कयो वञे। लाड़काणे जी रहवासी औरत पाक किताब खणी 3 महीना अॻु बेदर्दी सां क़तल कयल 16 सालनि जे नौजवान समीर बिरोई जे खून सां इंसाफ़ लाइ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते मक़तूल नौजवान जी अमर शबाना ख़ातून बिरोई पंहिंजे भेनरुनि आसिया गुल बिरोई ऐं ॿारनि सां गॾिजी दाईंदे चयो त मुंहिंजे नौजवान पुटु समीर बिरोई खे घिटी मां घर अॻियां वेहण जे मामले खां गुज़िरियल 13 अगस्त ते लेडी पुलिस एहलकार अजमा शाहीन ऐं संदसि भाइरनि असांजे घर में घिड़ी तशद्दुद करे बेदर्दी सां क़तल करे छॾियो आहे। अहिड़े वाक़े जो केस दड़े थाणे ते हुजण बावजूदि पुलिस सिर्फ़ु 2 जवाबदारनि अदालत ऐं नज़ीर जसकानी खे गिरफ़्तार कयो, जॾहिं त मुख्य जवाबदार लेडी पुलिस एहलकार अजमा शाहीन, संदसि भाइरनि इमरान अली, मुश्ताक अहमद, अली मोहम्मद जसकानी ऐं ॿियनि खे हिन वक़्त ताईं गिरफ़्तार न कयो आहे। मुख्य जवाबदार अजमा शाहीन पुलिस एहलकार हुजण जे करे पंहिंजे वर्दी जो नाजाइज़ इस्तेमालु कंदे पुटु समीर जो क़तल केस लाड़काणे मां कंबर ॾांहुं मुंतक़िल कराए छॾियो आहे, जॾहिं त दड़े थाणे जी पुलिस जवाबदार दोहे जी वंगार वेंदे मुंहिंजे वालिदेन समेत ॿाहिरनि मथां चोरी जो कूड़ो केस दाख़िल कयो आहे। जंहिं केस जी आड़ में पुलिस मुसलसल असांजे घरनि ते चढ़ायूं करे हिरासा करे रही आहे। हिननि सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस, सिंध जे वॾे वज़ीर ऐं आईजी सिंध ऐं ॿियनि वस वारनि खां अपील कई आहे त मामले जो नोटिस वठी पुट जे क़तल में मलूज़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां मथां दाख़िल थियल कूड़ो केस ख़तमु करे इंसाफ़ कयो वञे। नाज़रीन, सिंध प्रेस क्लब राणीपुर जे साफ़िन प्रेस क्लब जे सदर जी अॻवानी में साफ़ी इत्तेहाद राणीपुर में शामिल थी विया। सिंध प्रेस क्लब जे साफ़िन मीर मोहम्मद चाचड़, हैदर अली उमराणी, दाऊद बिरोई, शेर गुल ॼामड़ो ऐं ॿियनि प्रेस क्लब जे सदर गुल ॼामड़ो जी अॻवानी में साफ़ी इत्तेहाद खेरपुर में शमूलियत जो ऐलान करे छॾियो। इन मौक़े ते सिंध प्रेस क्लब राणीपुर ते हिकु पुरवकार तक़रीब जो इनेकाद कयो वियो, जंहिंजी सदरत साफ़ी इत्तेहाद ज़िले खेरपुर जे सरवान सीनियर साफ़ी गुलाम हुसैन चांग कई। इन मौक़े ते तक़रीर खे ख़िताब कंदे गुलाम हुसैन चांग चयो त साफ़ी इत्तेहाद हमेशह ज़ुल्म ॾाढ जी ख़िलाफ़ आवाज़ उथारींदो रहियो आहे, हरदम साफ़िन जी हिमत अफ़ज़ाई कई आहे। असांजो मक़सदु साफ़िन जी मुश्किल घड़ी में संदन साथ ॾियणु आहे ऐं संदन हक़नि बाबति आवाज़ उथारे खेनि हक़ ॾियणु आहे। जल्द नंढनि शहरनि जे प्रेस क्लब खे फंड ॾियण लाइ हिकु सरकारी तहरीक हलाईंदासीं। नाज़रीन, शहीद बेनज़ीराबाद जे डिप्टी कमिश्नर आमिर हुसैन पंवर जी सदारत हेठि ज़िले में ज़रई भाणनि जी क़ीमतुनि ते ज़ाब्तो आणणु ऐं मुक़ररु अघनि ते विकिरे खे यकीनी बणाइण लाइ हिकु इजलास दरबार हाल में थी गुज़रियो। इजलास खे ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर चयो त ज़िले जे आबादगारनि पारां हिन वक़्तु कणक जी पोखाई कई पई वञे, जंहिं दौरान ज़रई भाणनि जी क़ीमतुनि में हथरातू इज़ाफ़ो करे आबादगारनि खे फिरियो पियो वञे, जेको कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। हुननि वधीक चयो त आबादगारनि में ज़रई भाण जी मुनासिब क़ीमतनि जे वक़्त सर फराहमी खे यकीनी बणाइण लाइ समूरनि तालुके जे असिस्टेंट कमिश्नर ऐं ज़राअत खातो पंहिंजो किरदारु अदा करे। डिप्टी कमिश्नर समूरनि तालुकनि जे असिस्टेंट कमिश्नर खे हिदायत कई त एग्रीकल्चर एक्सटेंशन पारां भाण कंपनियुनि तरफ़ां ॾिनल रोज़ानी जी बुनियाद ते स्टॉक जे सेल जो रिकॉर्ड हासिल करण खां पोइ पंहिंजे इलाइक़नि में फर्टिलाइज़र जी डीलर ऐं दुकाननि जा दौरा करे रेट लिस्ट मुताबिक़ विकिरे खे यकीनी बणाइण लाइ क़दम खयां वञनि। जरवार वेझो पुराणी गढ़ी में पुलिस मुबैना घर ते चढ़ाई करे हिकु ॼणे खे गिरफ़्तार करे बाद में आज़ादु करे छॾियो। पुलिस जी घर ते चढ़ाई ख़िलाफ़ घर भातियुनि जो एहतिजाज। हिन मौक़े ते एहतिजाज कंदे माई लाल ख़ातून, आफ्ताब बोज़दार ऐं ॿियनि
ॿुधायो त जरवार पुलिस बिना जवाब असांजे घर में दाख़िल औरतुनि ऐं ॿारनि जे तशद करे घर में वञणा कई। हुननि इल्ज़ाम हयो त पुलिस घर मां 16,000 रोक रक़म, हिकु बकरी ऐं हिकु कपड़नि जी पेती खणी वई आहे। पुलिस असांजे घरनि मां सामान सां गॾु मुंहिंजे पुटु इख़लाक़ बोज़दार खे गिरफ़्तार करे थाणे ते खणी वई, जिते मुंहिंजे ॿिनि पुटनि मथां जुआ जो कूड़ो केस दाख़िल करे हज़ार रुपया रिश्वत वठी उन्हनि खे हाज़िर ज़मानत ते आज़ादु कयो। असां ग़रीब आहियूं, पुटु होटल हलाए घर जो गुज़र सफ़र कंदा आहिनि। पुलिस असां मथां नाहक ज़ुल्म करे पई। हिन मुतालबो कंदे चयो त पुटनि मथां दाख़िल कूड़ो केस ख़तमु करे असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में पुलिस ख़िलाफ़ कोर्ट में वेंदासीं। सेवण में सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस में उरड़ी ऐं रूबेला खां बचाव जी क़ौमी मुहिम जो इफ़्तिताह कमिश्नर हैदराबाद मोहम्मद अब्बास बलोच कयो। कमिश्नर हैदराबाद मोहम्मद अब्बास बलोच मासूम ॿारनि खे उरड़ी ऐं रूबेला खां बचाव जा फुड़ा पियारिया। इन मौक़े ते कमिश्नर हैदराबाद वालिदैन खे अपील कई त पंहिंजे ॿारनि खे उरड़ी ऐं रूबेला खां बचाव जा टुका ज़रूरु लॻाइनि। कमिश्नर हैदराबाद सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस जो दौरो कयो। डायरेक्टर डॉक्टर मोइनुद्दीन सिद्दीकी मुख़्तलिफ़ सहूलियतुनि जे हवाले सां कमिश्नर हैदराबाद खे तफ़सीली ब्रीफिंग ॾींदे चयो त सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस में परे खां ईंदड़ मरीज़नि खे सहूलियतूं ॾिनियूं पियूं वञनि। नाज़रीन, ही अॼु जूं अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजो फेसबुक ऐं यूट्यूब पेज डेली कल्याण।